बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां इन उम्मीद सां शाद आबाद हुजो, जिथे रहो हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों अलफ़ लैला सीरीज़ 55 किस्त तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी 56 किस्त तव्हांजे साम्हूं। दोस्तों कल्ह की किस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त कीअं हुन पोड़ीअ मकर करे बादशाह ऐं बादशाह जे भाउ वज़ीर सभिनी खे पंहिंजे मकर में आणे बादशाह ऐं उन जे वज़ीर खे गिरफ़्तार करायो। हाणे बादशाह ऐं उन जो वज़ीर त गिरफ़्तार थी विया, ज़ुल्मकान ऐं उन जो वज़ीर गिरफ़्तार थी विया। बाक़ी शरकान रहियो, जंहिं शरकान खे हुननि अलॻि फ़ौज ॾेई ऐं समुंड वारे पासे ॾे मोकिलियो। सुबुह थियो, शरकान जो उथियो, जाॻियो त पंहिंजी फ़ौज खे तयारु कई। उनखे ख़बर न हुई। पंहिंजे फ़ौज खे तयारु कई, उन्हनि जी दिलि ॿधाइण लाइ नारा वग़ैरह जीअं जंगी नारा थींदा आहिनि, ऐं लश्कर तयारु थियो। काफ़रनि जे लश्कर जे अची साम्हूं पहुतो। जेॾीमहिल ॿई लश्कर आम्हूं साम्हूं थिया त ईसाइनि जी लश्कर वारनि मां हिकिड़ो ॿाहिरि निकिरी उन वॾे आवाज़ में हिननि खे चयो त ए मुस्लमानऊ, तव्हांखे ख़बर नाहे त असां तव्हांजो बादशाह ऐं तव्हांजो वज़ीर उन्हनि ॿिन्ही खे असां गिरफ़्तार कयो आहे। उन्हनि ॿिन्ही खे गिरफ़्तार कयो था, ऐं जेकॾहिं तव्हां असां सां जंग करण खां बाज़ न आहियो, भलो अथव त हथियार फिटा कयो या मोटी हलो, न त असां जेको आहे त हिननि खे त क़तलु कंदासीं, पर तव्हां बि असांखां कोन बची सघंदो। तंहिंजे करे बहितर अथव त असांखे तव्हां पंहिंजो पाण असांजे हवाले कयो। पोइ असां तव्हांखे पंहिंजे बादशाह वटि वठी हलंदासीं। पोइ बादशाहनि सां ॻाल्हियूं कंदा आहिनि। पोइ बादशाह जंहिं शर्त ते तव्हांखे इजाज़त ॾे त तव्हां भले वञो, ऐं तव्हांजो फ़ाइदो इन में अथव। इनकार कंदव त जानियूं बि लॻंदियूं। शरकान जॾहिं ॻाल्हि ॿुधी, हिनखे यकीन थी वियो। ॾिठईं भाउ बि नज़र कोन आयुसि, उहो वज़ीर ॾिसण में न पियो अचेसि। हिनखे पक थी त मुंहिंजो भाउ बादशाह ऐं वज़ीर गिरफ़्तार थी विया। ॾाढो ॾुखु थियुसि। कीअं इहे गिरफ़्तार थिया? इन्हनि जी कीअं चुगली थी? कंहिं हिननि खे गिरफ़्तार करायो? कहिड़ी हिननि खां ग़लती थी? पर पोड़ीअ हिननि ते एॾो मकर कयो हो, पोड़ीअ जे मकर में हेॾो अची विया जो हिनखे इहो थियो त थी सघे थो त इहो जेको बुज़ुर्ग हुयो, बुज़ुर्ग जे रूप में ई इहो जेको बुज़ुर्ग हुयो, हिननि का मता बुज़ुर्ग जी बेअदबी कई हुजे या उन जेको हुकुम जी नाफ़रमानी कई हुजे, जंहिंजे करे इहे सज़ा में गिरफ़्तार थी विया। हल शिकस्त नाहे मञणी, विड़ो जंग शुरू थी वई। ॿिन्ही पासनि जा माण्हू मरण लॻा। ॿिन्ही पासनि जा माण्हू मरण लॻा। ॿई पासा दिलेरीअ सां विढ़िया पिए। ज़मीन ईअं सम्झो त वरी लाशनि सां भरिजी वई। राति थी, ॿई लश्कर अलॻि अलॻि थिया। मुस्लमान वरी पोइ होॾे समुंड वारे पासे ॾे गार ॾे हलिया विया। उते जेॾीमहिल पहुता त अंदाज़ो लॻाइनि पंहिंजे नुक़सान जो। ॾिठुनि त हाणे हिननि जी लश्कर में वञी थोरा माण्हू बचिया। अॼोके ॾींहुं 35 वॾा हिननि जा पहलवान जेके हुआ उहे मारिजी चुका। 35 वॾा पहलवान। साथियुनि खां शरकान पुछियो त ॿियो सलाह छा कयूं? उन्हनि हाणे छा वरी छा कयूं? जेका रब जी रज़ा हूंदी, मर्ज़ी हूंदी, भला हाणे छा कयूं? भॼणो त न आहे। ॿियो ॾींहुं थियो,
शरकान पंहिंजे साथियुनि खे चयो त जे हाणे अॼु जंग ते न वञी हुननि जे आम्हूं साम्हूं विढ़ंदासीं त असांजो थोरा थोरो हीअं घेरो कंदा न त बि असां मां केरु कोन बचंदो। तंहिंजे करे मुंहिंजी सलाह इहा आहे त अॼु पंहिंजो असां कयूं बचाव। अॼु हिते हिन गार जे मुंहं वटि हिते तलवारूं खणी तयारु थी बीहो, छो जो हुननि खे ख़बर आहे त असां हिते रहूं था। जेको अचेव उनखे मारे अॼोको ॾींहुं त तव्हां पंहिंजो बचाव कयो, पोइ ॾिसो। थी सघे थो त उहो जेको ज़ाहिद हुयो, इबादत गुज़ार हुयो, उहो मुस्लमाननि जे लश्कर में वञी पहुतो हुजे। उतां 10,000 लश्कर जेको हिननि खे चयो हुई त मां 10,000 बादशाह खे चई त तव्हां हलो त मां 10,000 लश्कर मदद लाइ घुरायां थो, सो मता उहे बि तेसिताईं अची वञनि। तंहिंजे करे अॼोको ॾींहुं मुंहिंजी सलाह इहा आहे त अॼोको ॾींहुं पंहिंजो दिफ़ा कयूं, जंग न कयूं। सभिनी सोचियो बराबरि, माण्हू थोरा चवनि त जंग जो त को फ़ाइदो कोन पवंदो, बचंदासीं कोन, छो जो हुननि जो लश्कर वॾो हो कि गार जे मुंड ते दरवाज़े ते अची वेही रहिया, चारई पासा माना घट झली बीह रहिया। जेको अचे पियो उनखे क़तलु पिया कनि, अंदरि टपण ई न पिया ॾियनि। चङा हिननि माण्हू हुननि जा मारिया, तव्हां त वरी राति थी। हाणे शरकान ॻणियो त कुल वञी 25 माण्हू बचियसि। इन एॾे दिफ़ा में बि हिन जा 10 माण्हू मारिजी विया। हाणे वञी हिन वटि कुल 25 माण्हू बचिया। हेॾे हिननि जे ईसाइनि जे लश्कर में इहो हुयो त हाणे जंग अलाए कॾहिं ख़तमु थींदी, को फ़ैसिलो जंग जो थिए ई कोन थो। हीअ त थकिजी पिया आहियूं। अड़े छो न भला सॼो लश्कर जेको आहे हली हुननि ते चढ़ाई कई, हाणे बाक़ी इहो थोरा आहिनि। हाणे हीअं था कयूं, हे रहनि था हिन गार में, हली था मथां चढ़ाई कई। पहिरियों त इहो आहे त मरी वेंदा, केरु कोन बचंदो। पर जे अंदरि विया लिकी, पोइ छा था कयूं, उछलाए गार जे मुंहं खे था ॾियूं ॿाहिरि, पाण ई सड़ंदा। जे सड़ण खां डिॼी न त हथियार फिटा कंदा। या सड़ंदा या हथियार फिटा कंदा। हिननि काठियूं वाठियूं गॾु करायूं, काठियूं वाठियूं गॾु कराए अब हिननि छा कयो त जंग कोन था कयूं, जेको गार जो मुंहुं हुयो उन ते अची काठियूं उन गार जे मुंहं ते रखणु, काठियुनि जो वॾो ढिघ रखी ठोके खणी काठियुनि खे ॾिननि बाहि। काठियुनि खे जो बाहि ॾिननि त हू हुया त गार में, गार त चङड़ो हुयो, पर साईं हाणे बाहि आहे, ज़ाहिर आहे हुनजो दूंहों तयो त नेठि अंदरि वेंदो न, निकिरण जो त हुनखे रस्तो कोन हो न, नेठि ॿूसाड़जी मरनि हा न। हिते हिननि ॾिठो त हाणे ॿाहिरि निकिरण जी वाह बि कान्हे, ॿाहिरि निकिरंदासीं त बाहि आहे, हिते था वेहूं त मरूं था। हाणे हिननि खे यकीन थी वियो त हाणे बचण जी का वाह आहे। हाणे ठीकु आहे, भला वक़्त खे ॾिसूं, हालतुनि खे ॾिसूं, हालतुनि ते था फ़ैसिलो छॾियूं। थी सघे थो त को रब साईं राह कढे। हिननि हथियार फिटा कया, काफ़रनि पंहिंजो पाण काफ़रनि जे हवाले कयो। हिननि खे जो गिरफ़्तार कयनि त हिननि में जेको हुन लश्कर जो चङो हुयो उन चयो त हिननि खे मारियो न, बादशाह ॾे वठी था हलो हिननि खे। त बादशाह खे जेको दिलि में बाहि आहे त उहो बादशाह पाण हथ सां हिनखे क़तलु कराए, त बादशाह जी उहा ईअं सम्झो दिलि जी बाहि थधी थी। हिननि खे हाणे क़ैदी करे रखो, सुभाणे हाणे बादशाह बि क़ैदी थी वियो, भाउ बि क़ैदी थी वियो, वज़ीर बि क़ैदी थी वियो। हाणे जेको आहे त सुभाणे कस्तंतीनिया हलंदासीं, हिननि सभिनी खे ओॾे खणी हलंदासीं, बादशाह जे रूबरू पेश कंदासीं। बाबा सही आहे। हाणे हिननि सभिनी खे गिरफ़्तार करे, सभिनी खे गिरफ़्तार करे ऐं हिननि जूं ॿाहूं ॿधी, हिननि जूं ॿाहूं ॿधी ऐं हिननि खे खणी हेठि उछलाइनि। पहरेदार हिननि ते मुक़ररु कनि, पहरेदार मुक़ररु कनि, माना हाणे ज़ाहिर में ॼण मुस्लमाननि जो लश्कर हार खाई वियो। सभु हुननि जा जेके चङा हुया उहे गिरफ़्तार थी विया। काफ़रनि जे लश्कर खे फ़तह मिली। हिननि ते पहरेदार रखियनि। राति थी, जेॾीमहिल राति थी त जेके ईसाइनि जो लश्कर हुयो खाइण पीअण में मशगूल थी वियो। खाइण खां पोइ हिननि शराब घुराई।
फतेह जी ख़ुशीअ में एॾो हिननि शराब पीतो, एॾो शराब पीतो, इहे सभु मदहोश थी विया फतेह जी ख़ुशीअ। हाणे त को खुटको बि कोन्हे। हे ॾिसनि पिया वेठा शरकान, ज़ुल्मकान, वज़ीर, अमीर, हिननि जो भेणियो, इहे सभु ॾिसनि पिया वेठा। हिते शरकान जी पंहिंजे भाउ ते नज़र पई। इशारे सां भाउ खे चईं त ॾे ख़बर हितां बचण जी का सूरत आहे। हुन चयोसि यार अकुल ई कमु कोन थो करे, जीअं न पखी पिंजरे में हुजे ईअं क़ैद लॻा पिया। हिते शरकान छा कयो जो ईअं ज़ोर लॻाई, चङो ज़ोर लॻाई, ॾिठई त हिन जी खे जेके रसियूं ॿधल हुयूं आस्ते आस्ते उन्हनि पंहिंजी जाइ छॾी। तकलीफ़ थोरी थियसि पर ॾिठई त माना उहे उन्हनि में चुरपुर पैदा थी, ॼण थोरियूं डरियूं थियूं। हिन खे जो आसिरो थियो, हिन वरी ज़ोर ॾिनो, 2-3 ज़ोर हिन चङा ज़ोर ॾिना। पहलवान त हुयो, चङा ज़ोर ॾिने, छो जो हो थी विया सभु मदहोश। हिते चङा हिन ज़ोर ॾिना त हिन जूं रसियूं ढरियूं थी वयूं। हिन रसियूं खोलियूं, वात सां रसियूं खोले, गंढी खोले, हे आज़ादु थी। हे आज़ादु थियो, उथियो, भाउ खे बि खोलियईं, वज़ीर खे बि खोलियईं, हुन हाजिब जेको अमीर हुयो, भेणियो हिननि जो, उन खे बि खोलियईं। बाक़ी जेके क़ैदी हुया उन्हनि सभिनी खे न खोलियो। शरकान चवनि था हाणे मां जी सलाह मञो, मां थो चवां त हाणे हीअं कयूं, हे जेके पहरेदार आहिनि सभु मदहोश लॻा पिया, हितां 3 खे मारियो, इन 3 जा कपिड़ा पायूं पाण, छो जो हिन वेस में निकिरंदासीं त पकड़िजी पवंदासीं। हिननि जा कपिड़ा, हिननि जी जेका यूनिफॉर्म, जीअं हर फ़ौज जो यूनिफॉर्म थींदो आहे, त माना हिननि जा पाईंदासीं त कंहिंखे शक न पए। हिननि जा कपिड़ा पायूं, पोइ इन ई लिबास में हितां निकिरूं, असांखे केरु सुञाणे कोन सघंदो, हली पंहिंजे लश्कर में पहुचंदासीं। ज़ुल्म कान चयसि यार ख़्याल सां कजां, ईअं न त हिननि खे मारे त को आवाज़ कनि त इहे जागी पवनि त ईअं सम्झो त इहे जेको हिन महिल आज़ादु थियाऊं त वरी वञूं काबू। पर मां त चवां थो त छॾी कपिड़नि खे बसि ईअं ई निकिरी हलिया, सभिनी जी सलाह इहा बीठी त हा बराबरि, हिननि खे मारियो न, बसि ईअं ई निकिरी हलिया। हे निकिता हुतां, आस्ते आस्ते करे हे निकिता, थोरो ॿाहिरि निकिता, ॾिठनि त घोड़ा ॿधा पिया आहिनि, उन्हनि काफ़रनि जा लश्कर जा। हे घोड़नि ते चढ़िया, हर हिक खे हिकिड़ो घोड़ो, घोड़नि ते चढ़िया। बाक़ी जेके हिननि सां गॾु क़ैदी हुया 25, लश्कर त वॾो हो, उहे बि चढ़िया घोड़नि ते। हो गशु लॻा पिया आहिनि, घोड़ा बि हिननि खे मिलिया। हाणे उते जो हो सुता पिया त हिननि खे हथियार जी बि ज़रूरत हुई, हिननि उन्हनि जा आस्ते आस्ते करे उन्हनि जा हथियार बि कया, हथियार ते तलवारूं थियूं, नेज़ा थिया, जेका हिननि खे ज़रूरत हुई हर हिकु कयां, चढ़िया घोड़नि ते चढ़ी विया हलिया। काफ़र इन में हुया त बसि हाणे जंग बि पूरी थी वई, हे बि गिरफ़्तार आहिनि, हाणे हिननि खे केरु छॾाईंदो। हो माना उन पंहिंजी मगरूरीअ में गर्क लॻा पिया। थोरो अॻिते हलिया, हिननि खे पंहिंजो कुझु लश्कर, शरकान खे पंहिंजे लश्कर जो कुझु हिसो मिलियो। उन्हनि खे चई त डिॼो न, रब साईं असांखे बचायो आहे। हाणे हीअं कयो, मुंहिंजी सलाह अथव, साम्हूं जेको जबल आहे न, सभु चढ़ी हलो इन जबल ते, उहो सभु गॾिजी ऐं अलाह अकबर जो हणो नारो हणी तव्हां ईअं चयो त भाई इस्लामी लश्कर अची वियो आहे, इस्लामी लश्कर अची वियो आहे। जॾहिं हिन सां सभु नारो हणंदासीं ऐं अलाह अकबर जो ईअं चवंदासीं न, त हिननि में फड़फोड़ थी वेंदी।
ओचितो हे सुता पिया आहिनि, नशे में गर्क लॻा पिया आहिनि, इहो जो ॿुधंदा त हिननि जो अकुल बि कमु कोन कंदो, सभु मस्तु लॻा पिया आहिनि। हे इहो ई सम्झंदा त भला मुस्लमाननि जो लश्कर असांखे चौधारी घेरो करे, इन जे करे तर तकड़ में उथंदा, हथियार संभालींदा, अखियूं जेसि ताईं महटनि ख़बर पवंदनि कान, को किॾे तलवार हणंदो, को किॾे, ईअं सम्झो हिक ॿिए खे मारींदा, असांखे लहण जी ज़रूरत न पवंदी, हे पाण हिक ॿिए खे मारींदा जेसि ताईं वञी हिननि जा के नशा टुटनि। कंहिं कहिड़ी सलाह ॾिनी, कंहिं कहिड़ी सलाह ॾिनी, पर सभिनी सलाह इहा ॾिनी त न, शरकान वारी सलाह सही आहे, हेठि लहण जी ज़रूरत ई कान पवंदी, बसि हितां बि नारो हणूं ऐं इहो ऐलान कयो त भाई इस्लामी लश्कर अची वियो आहे। पोइ ॾिसो त हिन में कीअं थी फटफोट पए, अफरा तफरी में ॾिसो त पंहिंजो पाण खे मारींदा। भाई मथे चढ़ी, उते चढ़ी ऐं यकराए थी ऐं हिकु आवाज़ थी अलाह अकबर जो नारो हणी ऐं वॾी आवाज़ में चयो त भाई इस्लामी लश्कर अची वियो, अची वियो आहे। त भाउ हुननि जा ईअं सम्झो नशा टुटी विया, नशा टुटी विया, उथिया। जंग जो खुटको त पंहिंजा आहे, जंग जे मैदान में हुया त खुटको त वरी बि रहे थो न। उथिया, हथियार संभालियनि, कंहिंखे कहिड़ो हथियार हथायो, कंहिंखे कहिड़ो हथियार आयो, हुननि इहो ई सम्झो त भला मुस्लमाननि जो लश्कर असांखे चौधारी घेरो करे विया। ईअं तलवारूं हलाइण लॻा, कंहिंजी तलवार कंहिंखे पई लॻे, ईअं पिया सम्झनि त इहो मुस्लमान आहे, हू हुनखे हणे, हू हुनखे हणे। मुस्लमान मथां बीठा रुॻो तमाशो वेठा पिया ॾिसनि, हे हिक ॿिए खे मारण लॻा, ईअं हणी ढेर करे छॾनि। सॼो ॾींहुं इहा पई हालत हली। आख़िर राति थी, ठापुर थी, ॿियो ॾींहुं थियो। हिननि चयो त अड़े कैदी त ॻोल्हियो, कैदी काॾे आहे? अबा कैदी आहिनि, कैदी आहिनि। कैदी आहिनि, अबा कैदी आहिनि कोन? अड़े कैदियुनि खे ॻोल्हियो, ॿुधाइनि त भाउ कैदी इहे मथे बीठा अथव, कैदी इहे एॾे भॼी विया त कैदी एॾे मथे बीठा अथव। हिननि वटि पोइ बि वॾो लश्कर हो, हीअ हलंदा हलंदा वरी अची हिननि खे चौधारी घेरो कनि, मुस्लमाननि खे घेरो कनि। मुस्लमान पोइ बि थोरा हुआ, मुस्लमाननि खे घेरो अची कनि। थोरो हे परेशान थिया त भला हाणे हिननि जे घेरे में अची विया आहियूं, हाणे छा कयूं? हल भला मरणो आहे त मुड़ुस थी मरिजे। हिननि सभिनी गॾिजी नारो हयो, नारो हणी, नारो हिननि हयो, नारो हणी हिननि वेहण जो इरादो कयो, ऐं ओचितो हिननि जे कननि ते आवाज़ु पियो, ईअं वरी अलाह अकबर जो परे खां कननि ते आवाज़ु आई। मथे जहिड़ा बीठा, जीअं जो ॾिसनि त वॾो हिकिड़ो लश्कर पियो थो अचे, पर उन मां आवाज़ु अलाह अकबर जो पियो आहे। माना हिननि खे पक थी त इहो मुस्लमाननि जो लश्कर। लश्कर आयो पिए, उन्हनि खे जो हिननि ॾिठो, नारो ॿुधनि त पक थियनि त असांजा मुस्लमान आहिनि। हिननि जी दिलि मज़बूत थी ऐं शरकान काफ़रनि ते हमले जो हुकुम। काफ़रनि खे बि ख़बर पई त भला मुस्लमाननि जो लश्कर अचे थो पियो, माना उन्हनि जा हौसला बि पुस्त थिया। काफ़रनि पहिरियों थोरो कई, पर पोइ काफ़र भॼण लॻा। मुस्लमाननि उन्हनि जो पीछो कयो, चङा हुननि जा मारियनि। लश्कर बि तेसि ताईं उहो अची वियो, लश्कर बि अची वियो ऐं काफ़रनि जो लश्कर भाॼी खाई वियो हली। हिते राति थी, राति थी, सुबुह जो पाण संभालिनि, सुबुह जो पाण संभालिनि त उहो जेको कस्तनतीनिया हिननि लश्कर मोकिलियो हो, कस्तनतीनिया जेको लश्कर हिननि मोकिलियो हो, उन मां 10,000 जो लश्कर हिननि वटि आयो। बादशाह खे ॾिठुनि, बादशाह खे सलाम कनि, शरकान खे सलाम कनि, वज़ीर खे सलाम कनि, हिक ॿिए खे मुबारकूं ॾिननि, सलामतीअ जूं। तव्हां हिते कीअं? उहो चए थो तव्हां हिते कीअं? असांखे ज़रूरत त हुई, पर तव्हां हिते कीअं पहुतव? हिननि ॿुधाइनि त जॾहिं असां हुते कस्तनतीनिया पहुतासीं, असां जॾहिं हुते कस्तनतीनिया पहुतासीं त असां जेॾीमहिल उते शहर वटि जे वेझो ॿाहिरां वञी पहुतासीं त ॾिठोसीं त शहर ते त हुननि जो कब्ज़ो लॻो पियो हो।
मोर्चा हर शइ संभाली बीठा। ऐं वॾो सिपाह, वॾो हुननि इंतज़ामु कयो। पाण में सलाह कईसीं त हे जे इतां ई असांखे रुॻो तीर हणनि त असांखे त तबाह करे छॾींदा, असांखां त ॿीण थिए। पक हिननि खे कंहिं ख़बर पहुचाई आहे त मुस्लमाननि जो लश्कर अचे थो ऐं बादशाह हुन सां गॾु न आहे। असां सां न बादशाह हुआ, न शरकान आहे, न को वज़ीर आहे। उन जे करे ज़ाहिर आहे फ़ौज बि उन हिसाब सां, अॻुवाण जॾहिं न हूंदो त फ़ौज बि उन जोश जज़्बे सां फ़ौज बि कान विढ़ंदी। तंहिंजे करे हाणे हीअ असांजी का ॻाल्हि आउट थी वई आहे जो हिननि अॻु इंतज़ामु करे छॾियो आहे। तंहिंजे करे बहितर इहो आहे त ॿी मदद वठो, न त असां अकेला हिननि जो मुक़ाबिलो करे न सघंदासीं। न त रुॻो हिते वेहंदासीं त बि असांखे मारे छॾींदा। उहो चई असां पाण में इहा सलाह करे उतां 10,000 जो लश्कर कढियोसीं। इहो रस्तो वठियूं आयासीं पे इहो तव्हां ते नज़र पई अची, तव्हां सां मिलिया। असांजे अचण जो सबबु इहो। हिननि अलाह साईं जो शुक्र अदा कयो त माना कंहिं नमूने सां रब पंहिंजी मदद मोकिली, बचाव थी वियो। फ़िलहालु त काफ़रनि जो लश्कर शिकस्त खाई वियो। हाणे हलो साईं वरी हुन पोड़ीअ ॾे, मकरेलण ॾे, जेका ज़ाहिद ऐं आबिद जो रूप में हुई, जंहिं रांदि करे हिननि खे गिरफ़्तार बि करायो, पर हाणे ख़बर पियसि त उहे वरी आज़ाद बि थी विया। हाणे पहिरियों जॾहिं हिननि ॿिन्ही खे गिरफ़्तार करायो, जो हिननि खे चई त मूंसां गॾु हलो, तव्हांखे केरु कोन ॾिसंदो। हिननि ॿिन्ही भाइरनि खे गिरफ़्तार जो, हिननि खे वज़ीर खे हिनखे गिरफ़्तार जो कराई। हाणे हिनखे फ़िलहालु पक थी त हाणे हे थी विया क़ाबू। हिन हिकिड़ो घोड़ो वरितो ऐं हुनखे काफ़रनि खे चई त मुंहिंजी दिलि थी चए त मां वञा मुस्लमाननि जे लश्कर में, मूंखे वॾी बाहि आहे त मां वञी उन्हनि खे चवां त तव्हांजा असां सभु साथी क़त्लु करे छॾिया, तव्हांजा सरदार सभु। जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधंदा त बदिल थी पवंदा, भॼण जी कंदा। उन खां पोइ मां थी चवां त मां वञा कस्तनतीनिया जे बादशाह ॾे, जेको सफिया जो पीउ हुयो, ऐं पंहिंजो पुटु जेको रूम जो बादशाह हुआ, अबरेज़ा जो पीउ, उन्हनि खे वञी मां इहा ख़ुशख़बरी ॾियां त मां तव्हांजो पलांद कयो। पोइ उन्हनि खे चवां उहे पंहिंजो लश्कर बि वठी अचनि, बाक़ी जेको रहियो खुयो मुस्लमाननि जो लश्कर आहे उनखे तहस नहस। घोड़े ते चढ़ी हली हल हाणे हे पंहिंजे पर में इहो हो त हे हुननि खे क़ाबू करायूं। हाणे हीअ वेही पे ओॾे हुननि खे ॿुधाइण, पुट खे बि मुबारक ॾियण पे वई, कस्तनतीनिया जे बादशाह खे मुबारक ॾियण पे वई त मां तव्हांखे चयो हो, मां पलांद कयो आहे। हाणे बाक़ी रहियल खयल मुस्लमाननि लाइ पंहिंजो लश्कर काए हलो त उन्हनि खे तितर बितर कयो, उन्हनि खे ख़तमु कयो। हीअ हली आबिद जे रूप में, मर्द जे रूप में हुई, हली थोरो अॻु हिते ॾींहुं थियो, साम्हूं हिनखे उहो जेको इहो मुस्लमाननि जो लश्कर आयो उहो हिनखे ॾिसण में आयो। उहो जो हिन लश्कर ॾिठो त हीअ हिकिड़ो वणनि जो झुगिटो हो, उते लिकी वई, पंहिंजो घोड़ो बि उते लिकाई। ॾिठईं जो त मुस्लमाननि जो लश्कर आहे, दिलि में चई त थी सघे थो त मुस्लमाननि जो लश्कर शिकस्त खाई आहे, भाॼ खाई मोटे थो पियो। हीअ उन्हनि जी वेझो वई, उन्हनि खे ॾिठईं, झंडा ॾिठईं उन्हनि जा, अंदाज़ो थियुसि त झंडा शिकस्त वारा न आहिनि, झंडा मथे उॾामनि था, फड़कनि था पिया, इहे भॻल न आहिनि, पर हे कंहिं मिशन ते वञनि था पिया।
अञा हिन जी ॻाल्हि आउट त कान थी। मुस्लमाननि जो लश्कर बादशाह जो हिन जी इज़त कंदो हो त सॼे लश्कर में हिन जी इज़त हूंदी। हीअ हुन लश्कर ते रवानो थी। उन्हनि जो हिन खे ॾिठो त हिन उते ई लश्कर खे चयो त ख़ुदा जो लश्कर आयो, तव्हां तकिड़ा वञो, वञी शैताननि सां जिहाद कयो। लश्कर जो अमीर जेको हो उन जो ॾिठो त उन पंहिंजो घोड़ो अॻिते करे घोड़े तां लथो, हिन जे अॻियां अची हिन जे हथ पकिड़े हुनखे चुमी ॾिनई, अलाह जा वली तूं हिन हाल में हुननि खे कीअं छॾे आयो आहे? हिन चयो बसि ॻाल्हि न पुछो, ॾाढी हालत ख़राबु आहे, हू मुसीबत में गिरफ़्तार अथव। काफ़रनि जे लश्कर खे अलाए कीअं वारो मिली वियो जो नुक़सानु बि असांजो ॾाढो थियो आहे, बादशाह बि क़ैद अथव, सॼो हिननि खे ॿुधायो। पोइ कुल 25 माण्हू बचा अथई। अलाह जा वली तूं हुननि खां केॾी महिल धार थी? हिन चयो मां उन राति ई धार थियो आहियां। चढ़ियो घोड़े ते, अमीर जेको हुयो घोड़े ते चढ़ियो, ॿुधनि जो त बणा बादशाह बि गिरफ़्तार थी विया, चढ़ियो घोड़े ते परेशान, घोड़नि खे वठी भॼाइनि, भॼंदा 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 उतां त अची जेको मुस्लमाननि जो लश्कर मथे बीठो अची उन्हनि सां मिलिया, ॾिठुनि त ज़ुल्मकान बीठो आहे, शरकान बीठो आहे, नारा पिया था हणनि ऐं काफ़रनि जे लश्कर खे घेरो करे काफ़रनि जे लश्कर खे भॼाए। हिते शिरकान जेको हिननि सां वाक़ियो गार में पेश आयो उहो बि उन्हनि सभिनी खे ॿुधायो त असां सां हे वाक़ियो पेश आयो। हुननि बि हिननि खे मतिलबु सभिनी हिक ॿिए खे पंहिंजो हाल अहिवाल ॾिनो। बाबा हाणे हलो कस्तंतीनिया लश्कर रहियो पियो आहे, हलो सभु कस्तंतीनिया, पंहिंजा दोस्त हुते जेके छॾे आया आहियूं, हलो हाणे साईं उहो लश्कर बादशाह शरकान वज़ीर हाणे सभु ओॾे रवाना थी। हेॾां पोड़ी हिन लश्कर खे त इहो चई, पाण वई वरी साॻी ॾिठई त लश्कर हेॾे वियो, पाण वरी साॻो हुन झुगटे में वेही घोड़े ते चढ़ी अची घोड़ो हलाए घोड़े खे छिके अची साॻो मुस्लमाननि जे लश्कर में पहुती। मुस्लमाननि जे लश्कर में पहुती, पोइ जेको हिननि जो भेणियो हो अमीर उन जे खीमे में अची पहुती तंबूअ, हिन जी त हर को इज़त कंदो हो। हिन खे ॾिठो, हुन अमीर ॾिठो, उथी बीठो, सलाम कई, ॿुधाईंसि त मूंखे मुस्लमाननि जो लश्कर मिलियो हो। हुनखे चई त मूंखे मुस्लमाननि जो लश्कर मिलियो हो, मां हुननि खां ॻाल्हि कई त बादशाह जी जान खे ख़तरो, सो उहे ओॾे विया आहिनि, पर हिननि जो लश्कर आहे थोरो, काफ़रनि जो लश्कर आहे घणो, सो मां चाहियां थो त तूं पंहिंजो लश्कर बि वठी ओॾे वञ, न त उहो सभु मरी वेंदा। काफ़रनि जो लश्कर वॾो, डिॼो न, हिमत कई। लश्कर हिननि जो बि रवानो थियो, 10,000 जो लश्कर हिननि बि कढियो, अची मुस्लमाननि जे लश्कर सां गॾिया। हिते सिजु उभरियो त शिरकान ॾिठो त ईअं धूड़ पई थी उॾामे, सम्झई त को लश्कर पियो थो अचे, अचे त असां ॾे थो पियो, जे मुस्लमाननि जो लश्कर आहे त असांजी फतेह आहे, जे काफ़रनि जो लश्कर आहे त हाणे हिनखे मोड़ींदासीं। हीअ अञा इहो ई पाण में ॻाल्हाइनि पिया, गुफ़्तगू कनि पिया वेठा त झंडा ॾिठनि, उन्हनि ते कलमो लिखियलु हुजे। शिरकान बुलंद आवाज़ में पुछनि त मुस्लमाननि जो छा हाल आहे? उन्हनि ॿुधाइनि ख़ैरु ख़ैरियत आहे, असां इन लाइ आया आहियूं त मतिलबु तव्हांजो लश्कर थोरो हुजे, तव्हांखे का तकलीफ़ न पहुचे, तव्हांजी मदद में आया आहियूं। तव्हांखे भला हेॾे कंहिं मोकिलियो?
अब असांखे मोकिलियो। इन अलाह जे वलीअ ज़ाहिद आयो हो, सो उन अची ॿुधायो त लश्कर थोरो आहे, तंहिंजे करे उन्हनि जी मदद लाइ वञो। काफ़र घणा आहिनि, पर हाणे हिते त आया हूं त हिते त ॻाल्हियूं ॿधी लॻी पई आहे, तव्हां खटियूं वेठा आहियो। भला तव्हां वटि अलाह जो वली जेको आयो, बुज़ुर्ग आयो, त कीअं आयो? जे आयो पंधो, आयो पंधो, आयो पंधो, पर ईअं सम्झो त जीअं घोड़ो पंधु करे एतिरो पंधु करे आयो। हिन ते अक़ीदत ते वेही वेही शरकान चयो त हा इहो अलाह जो वली आहे। भला हाणे किथे आहे? उन्हनि चयोसि असां हिनखे उते छॾे आया आहियूं, असां हिनखे उते छॾे आया। हल वरी साईं लश्कर हिननि जो हलियो, हल हलां थोरो लश्कर अॻिते हलियो त वरी हिननि खे ईअं मिटी उॾामंदे नज़र आयो। पर तव्हां मिटी वही वधंदी, चारई पासा ईअं ऊंदहि थी वई, ॾींहुं ॼण राति थी। घणा काफ़रनि जो लश्कर न हुजे। ॾिसनि त हिकिड़ो लश्कर आहे, पर उन लश्कर जी अॻुवाणी जेको आहे सो अलाह जो वली जेको ज़ाहिद आहे, आबिद आहे, उहो पियो थो करे। हिननि जो ॾिठो त सभु अची हिन जे चौधारी बीठा, हिन जा हथ चुमण लॻा। हिन चवनि पिया मुंहिंजे हथनि खे न चुमो, मुंहिंजे हथनि खे न चुमो। काफ़रनि जेको आहे मुस्लमाननि सां धोखो कयो आहे, तंहिंजे करे मुस्लमाननि जे लश्कर जी वञी मदद कई, वञी काफ़रनि खां उनखे छॾाए, उन्हनि ख़ीमनि ते हमिलो कयो थो। चढ़िया सभु घोड़नि ते, वरी वज़ीर चढ़ियो, इहो बादशाह बि चढ़ियो, ज़ुल्मखान बि चढ़ियो, पर वज़ीर पंहिंजे घोड़े ते न लथो। हुन हिननि खे चयो त यार तव्हां भले छा बि चओ, पर मुंहिंजी दिलि में तव्हां चओ था इहे अलाह जो वली आहे, पर मुंहिंजी दिलि हिनखे नथी मञे। तव्हांखे मथां कावड़ बि लॻे, छो जो तव्हांजी हिन महिल मां ॾिसां थो वॾी अक़ीदत आहे हिन ते, पर मुंहिंजो अकुलु कमु थो करे त हे असां में वॾो फ़सादी अथव, हे वॾो रयाकार अथव, हे अलाह जो वली न अथव, हे जेको असांखे नुक़सानु असांजूं ख़बरूं चवनि थियूं हे थो थिए, पर तव्हां मञींदव कोन। मुंहिंजी सलाह मञियो त हिनखे छॾियो। हे वॾो शैतान अथव। मां तव्हांजे पीउ बादशाह सां गॾु केतिरा ई जिहाद कया आहिनि। शरकान चयोसि यार ईअं त तूं न चयो, हेॾो अलाह जो वली बुज़ुर्ग कानी करामत वारो, तूं उनजे लाइ तो दिलि में ईअं चई। सो बि परपट थो उनजी करी, माना ईअं सम्झो त गिला गीबत पियो थो करी, सो बि अहिड़े अलाह जे वलीअ जी। ॾिस असांखे असांजे लश्कर खे कीअं पियो थो जोश ॾियाराए त भई काफ़रनि सां विड़ो, काफ़रनि सां विड़ो। माना हिननि जो ईमान हुन तां लहे न पियो। पर वज़ीर हिननि खे चयो त तव्हां भले छा बि चयो, तव्हां भले मञोसि, पर इहो आहे त मुंहिंजी दिलि, मूंखे हिन माण्हू में वॾो शक अथव त हे वॾो शैतान अथव, तव्हां भले हिनखे अलाह वारो कयो। शरकान हिनखे चयो त न तूं ईअं न चओ। शरकान हुन ज़ाहिद जे लाइ, इबादत गुज़ार बाने जे लाइ, अलाह जे वलीअ लाइ चई त खचर घुरायो। खचर आयो, अब चढ़ न थी। हुन चयो न मां खचर ते न चढ़ंदुसि, मां पंधु हलंदुसि। जिहाद आहे, अलाह जे राह में जिहाद आहे, सो मां पंधु हलंदुसि। सभु घोड़नि ते हे पंधु, सभु घोड़नि ते हे पंधु, पर पंधु बि हले पियो, पर ॾाढियां वॾे आवाज़ में क़ुर जूं आयतूं पढ़ंदो पियो। क़ुर जूं आयतूं पढ़े वॾे आवाज़ में अलाह सां अलाह जो ज़िक्र कंदो हले। तव्हां त हलंदा हलंदा हे अची इस्लामी लश्कर सां पहुता, इस्लामी लश्कर वटि अची पहुता।
जेॾी महिल उते कस्तंतीनिया हे पहुता त हिननि जो बाक़ी लश्कर त थोरो हो न, हे ॿियो लश्कर आयो हो हुननि खे वठणु मदद लाइ। ऐं मथे जेको हुननि ॾिठो त मथे कोटनि ते मोर्चा हयूं वेठा, हुननि जो एॾो लश्कर हो जो हिकु हिकु तीर हणनि त बि मुस्लमाननि जो लश्कर ख़तमु थी वञे। त उन जे करे ई अधु लश्कर वियो मदद जे लाइ, बाक़ी उते रहे आया अधु लश्कर। हे जेॾी महिल जो उते पहुता त ॾिठुनि त मुस्लमाननि जे लश्कर खे वॾो नुक़सानु पइजी चुको हो। ईअं सम्झि मुस्लमाननि जो लश्कर हाराइजी चुको हो। हिननि जो जेको भेणीयो हाजिब हुयो, अमीर हुयो, उहो बि हिन महिल ॼण भॼण जी तयारी में हुयो। रूमिन हिननि जो तमामु घणो नुक़सानु कयो, रूमिन हिननि जो तमामु घणो नुक़सानु कयो, माना मुस्लमाननि खे वॾो हुते नुक़सानु पियो। ऐं जेको हिननि जो अॻुवाण हुयो उहो भॼण जी पियो करे। हिते इन हालत में हे अची पिया था। हाणे जंग जो छा, जंग खटनि था या कीअं था कनि, इहो इंशाअल्लाह सुभाणे।